कराची नॉर्दर्न बाईपास भरिसां बंद पियल स्कूलनि जूं ख़बरूं SS न्यूज़ ऐं रोज़ाने सिंध सार ते हलण खां पोइ इंतिज़ामिया जागी पई। DO ओलह कराची शफ़ी मोहम्मद शर, TO मंगोपीर टाउन नूरुद्दीन मस्तोई, असिस्टेंट एजुकेशन ऑफिसर मोहम्मद हसन गबोल, UC 13 जे चेयरमैन अली अकबर बिरोही, इंजीनियर आसिफ अली, मोहम्मद असगर पाताणी ऐं ॿियनि मंगोपीर टाउन जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में बंद पियल स्कूलनि जो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल विंदर ख़ासखेली, गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मल्ला हुसैन बिरोही ॻोठ, एट ग़ुलाम कादिर ॻोठ, गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल बाबू पाताणी ॻोठ पहुची ॻोठाणनि सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते DO ओलह शफ़ी मोहम्मद शर, TO नूरुद्दीन मस्तोई, असिस्टेंट एजुकेशन ऑफिसर मोहम्मद हसन गबोल सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िले ओलह जे कुंडकुर्छ में तालीम खे आम कयो वेंदो ऐं हर हिकु ॿार खे तालीम जी रोशनीअ सां जरकायो वेंदो। सरकारी स्कूलनि में ॿारनि जी वधि में वधि दाख़िला कराइण लाइ मुहिम हलाए रहिया आहियूं। सिंध हुकूमत तालीम खे आम करण लाइ अमली क़दम खंया आहिनि। ज़िले ओलह में बंद पियल स्कूलनि खे खोलियो वियो आहे। जिन स्कूलनि में उस्ताद घटि आहिनि उन्हनि स्कूलनि में वधीक उस्ताद मुक़ररु कया वेंदा। हिन चयो त उस्तादनि सां गॾु वालिदैन जी बि ज़िमेवारी आहे त ॿारनि खे बहितर तालीम सां गॾु बहितर तरबियत बि कनि। उन मौक़े ते समाजी अॻवान मोहम्मद असगर पाताणी चयो त SS न्यूज़ मीडिया ग्रुप ऐं रोज़ानी सिंध सार सिंध जे मसइलनि खे ऐवाननि ताईं पहुचाइण में पाण मल्हायो आहे। जेसीं ताईं SS मीडिया ग्रुप मौजूदु हूंदी तेसीं ताईं मज़लूमनि जो आवाज़ कॾहिं बि दॿिजी न सघंदो। जॾहिं त UC 13 जो वाइस चेयरमैन अनवर बिरोही ऐं इक़बाल ख़ासखेली पिणु मौजूदु हुआ।